أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم غلبت الروم في أدنى الأرض وهم من بعد غلبهم سيغلبون في بضع سنين لله الأمر من قبل ومن بعد ويومئذ يفرح المؤمنون بنصر الله ينصر من يشاء وهو العزيز الرحيم وعد الله لا يخلف الله وعده ولكن أكثر الناس لا يعلمون ظاهرا من الحياة الدنيا وهم عن الآخرة هم غافلون. ही सूरत रूम है, मक्किया है, यानी मक्कतुल मुकर्रमा में ये नाज़िल थी ऐं हिन में 60 आयतूं आहिनि ऐं 6 रुकू आहिनि। हिन जो जेको पस मंज़र आहे त हिन सूरत जे अंदरि बिल्कुलु इब्तिदाई आयतुनि में जेके मूं तिलावत कयूं उन में हिकिड़ो हिन जो तारीख़ी पस मंज़र आहे ऐं उन एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान पाक जो अहिड़ो वाज़े ऐं सचो दलील आहे इहो जो केर बि उन जो इनकार नथो करे सघे बशर्ते कि इंसाफ़ हुजे। असल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मबऊस थिया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पैदा थिया ऐं खेनि रिसालत मिली त उन वक़्त में दुनिया में 2 कुवतूं हुयूं। हिकिड़ी हुई ईरान जी कुवत ऐं उन जे बादशाह जो नालो किसरा हूंदो, लक़ब किसरा हो। ओभर वारो जेको पासो ही पंहिंजो पासो ईरान उन्हनि जो बुनियादी शइ यानी उहो, ऐं ॿियो ही पासो सॼो जेको आहे इहो हिननि जे कब्ज़े में हूंदो। ॿिए पासे रूम जी सल्तनत हुई ऐं उन जे अंदरि जेको आहे सो शाम, मिस्र, एशिया कोचक ऐं अहिड़े तरीक़े सां पूरो यूरोप इहो सॼो उन में हो। ऐं इन वक़्त ते जॾहिं ही आयतूं नाज़िल थियूं उन वक़्तु उन्हनि में जंग हली पई, ॿिन्ही कुवतुनि में तमामु सख़्तु जंग हली पई। अच्छा, इन में जेको आहे सो ईराननि जो जेको मज़हब हो, फारिस वारनि जो ईरान जो मज़हब, उहो बाहि जा पुॼारी हुआ, आतिश परस्त मजूसी हुआ। ऐं हू जेके हुआ रूम वारा, रूम जे बादशाह जो नालो कैसर हो, लक़ब हो कैसर रूम, उहे ईसाई मज़हब जा हुआ। त जेके मक्कतुल मुकर्रमा जा काफ़िर हुआ उन्हनि खे हमदर्दियूं उन्हनि जूं जेके हुयूं उहे ईरान वारनि सां हुयूं, छो त हू चवंदा हुआ त ही न को कंहिं नबीअ खे था मञीनि ऐं न को कंहिं किताब खे, आसमानी किताब खे था मञीनि। जीअं असां कोन था मञूं कंहिं नबीअ खे ऐं कंहिं आसमानी किताब खे, ईअं ईरान वारा बि कोन था मञीनि। उन करे इन जंग में हिननि चयो त ही माना हुननि जूं हमदर्दियूं ईरान वारनि सां गॾु हूंदियूं ऐं हू चवंदा हुआ त ही जेके ईसाई आहिनि रूम वारा उहे मुसलमाननि खे चवंदा हुआ त ही तव्हां वांगुरु आहिनि। ही बि जेको आहे सो हिकिड़े पैगम्बर खे मञीनि था, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे, ऐं उन ते नाज़िल थियल जेको इंजील आहे उनखे मञीनि था ऐं तव्हां बि मञो था। त ही जेका जंग हली पई उन जे अंदरि ईराननि जो पल्लो तमामु भारी हो। ईरानी तमामु जेको आहे सो अॻियां वधिया पए, एतिरे क़दुरु जो हिननि जो ईसाइनि जो जेको बैतुल मक़दिस में मुक़द्दस कलीसा हो उन खे बि हिननि पाश करे ऐं उन खे बि हिननि तबाह करे छॾियो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इलाही हुननि जा इलाइक़ा यानी खणंदा आया ऐं रूमिन जूं जेको फ़ौजूं हुयूं उहे मुसलसल जेको आहे उहे पसपा थींदियूं आहियूं ऐं हाराईंदियूं आहियूं, भॼंदियूं आहियूं। एतिरे क़दुरु जो यानी रूम जो जेको बादशाह हो
उन खे जॻह कान बि मिली पनाह जी त किथे आउं रुगो बची सघां। एतिरे क़दुरु जो जेको हुननि जो दारुल ख़िलाफ़ा हो कुस्तुनतीनिया उन वक़्त में, उन ज़माने में, उन जे दीवारुनि ताईं ईरान जूं फ़ौजूं अची वियूं। पोइ हुन जेको सो पेशकश कई त भई मूंसां सुलह करियो। ईरान जे फ़ौजनि चयो त न, असांखे का बि शर्त मंज़ूर कान्हे सवाइ इन जे जो बादशाह जी सिसी असांखे खपे। बादशाह खे क़तलु कंदासीं, उन खां सवाइ असांखे का शर्त क़बूल कान्हे। माना एॾो हुननि खे हो, यानी हठो हो ऐं एॾो हुननि खे पक हुई पंहिंजे फतह जी। अल्लाह जो शान हाणे हिन तयारी बि कई त आउं भॼी वञा ट्यूनिस, जेको रूम जो बादशाह हो कैसर, उन चयो त आउं जान बचायां भॼी ट्यूनिस वञा। पोइ हुनखे ख़्यालु आयो अच्छा इन ज़माने में अल्लाह रब्बुल आलमीन यानी हिन सूरत खे नाज़िल फरमायो, ही आयतूं नाज़िल थियूं। हिन में क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन ॿिनि ख़ुशख़बरियुनि जो हिकिड़े ई वक़्त ते जेको आहे सो पेशन गोई कई त हींअर त रूम वारा मग़लूब थी विया आहिनि ऐं हू जेके खटे विया आहिनि हिन जा दुश्मन, पर चंद सालनि जे अंदरि जेको आहे सो रूम ई खटींदा। ऐं उन वक़्तु उहो वक़्तु हूंदो जंहिं वक़्तु मुस्लमान बि पंहिंजी अल्लाह जी मदद ते ख़ुशि हूंदा। हाणे इहा अजीब ख़ुशख़बरी हुई एतिरे क़दुरु जो उन ज़माने जा जेके यानी उन ज़माने जी जेका तारीख़ लिखी आहे यूरोपी मुअर्रिख़नि, उन मां हिकिड़ो गिबन आहे, उन लिखियो द डिक्लाइन एंड फॉल ऑफ द रोमन एम्पायर। उन जे यानी चैप्टर 46 वॉल्यूम 2 में ऐं पेज नंबर 125 ते हू लिखे थो त ही जेका क़ुरान पेशन गोई कई न, इहा पेशन गोई यानी कंहिं बि पेशन गोई जे पूरे थियण खां यानी तमामु घणी बैद हुई। का बि पेशन गोई पूरी थी सघे थी, पर हीअ पेशन गोई सम्झण में ई कान थी आई त हीअ पूरी थियणी आहे। छो त हिरकल जेको रूम जो बादशाह, उन जी सल्तनत एॾी कमज़ोर थी हुई जो पहिरियों 12 सालनि में ईअं लॻो पियो त बसि हाणे हिननि जी सल्तनत हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदी। पर क़ुरान पाक अल्लाह पाक जे जेको कलाम इन जी पेशन गोई फरमाई ऐं इहा बि पेशन गोई फरमाई त न सिर्फ़ु इहो त अल्लाह रब्बुल आलमीन रूम जेको तो फतह कंदो ईरान ते हासिल कंदो, बल्कि मुस्लमान जेके अॼु काफ़रनि जे हथनि में जेको आहे सो सफ़ा कसम पुरसीअ जी हालत में ऐं उन्हनि जी ज़ुल्म जी चकीअ में पीसिजी रहिया आहिनि, उहे बि जेको आहे काफ़रनि जे मथां फतह हासिल कंदा। इहा बि ॻाल्हि सम्झ में कान थी आई। ॿई जेको पेशन गोयूं बिल्कुलु सम्झ में कोन थी आई। पर अल्लाह जो शान हुते जेको आहे सो छा थियो जो हिरकल रूम, अच्छा ही नाज़िल थी वियूं आयतूं ऐं उन खां पोइ बि हू ईरानी अॻियां वधंदा रहिया। पर अचानक जेको आहे सो हिरकल मजबूर थी करे ऐं पुठियां खां हमिलो कयो ईरानी फ़ौज ते ऐं उहो एॾो हुननि जो कामयाबु हमिलो वियो जंहिंजे करे सॼो जंग जो जेको पासो उहो ई बदिलजी वियो। पोइ वरी जेको रूम जूं फ़ौजूं अॻियां वधंदियूं आहियूं 7 सालनि जे अंदरि जेको आहे सो वरी ख़ुशख़बरी आई अरब में त जेको रूम खटे वियो। अच्छा ही जेॾी महिल आयतूं नाज़िल थी वियूं त एतिरो बईद ऐं एतिरो जेको आहे सो सम्झ खां ॿाहिरि पे लॻियूं माण्हुनि खे, जो काफ़र जेके हुआ मके जा काफ़र, उन्हनि मज़ाक़ कई क़ुरान ते, मज़ाक़ कई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुस्लमाननि ते त तव्हां कहिड़ियूं ठठोलियूं कयूं। एतिरे क़दुरु जो हिननि जो हिकिड़ो सरदार हो उबई बिन खलफ, उन हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला सां जेको आहे सो ॿिनि तरफ़नि जी शर्त लॻाई। अॼुकल्ह ॿिनि तरफ़नि जी शर्त जाइज़ कान्हे, जुआ आहे, पर उन ज़माने में अञा अल्लाह पाक उन खे हराम कोन कयो। उन चयो त जेकॾहिं रूम जेको खटे थो वञे, जीअं क़ुरान थो चए त रूम खटींदो 9 सालनि जे अंदरि, त पोइ उबई बिन खलफ जेको आहे उहो उठ ॾींदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला। ऐं जेकॾहिं नथो खटे रूम, जीअं क़ुरान पेशन गोई कई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उठ ॾींदा उबई बिन खलफ खे। अल्लाह जो शान यानी ये 9 साल त परे जी ॻाल्हि, 7 सालनि जे अंदरि अंदरि जेको आहे अल्लाह ताला इहो ॾेखारियो ऐं इहा ख़ुशख़बरी आई। ऐं जंहिं ॾींहुं इहा ख़ुशख़बरी आई त रूमी जेको ग़ालिब थी विया ईराननि ते, उन ॾींहुं जेको उहो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जंग बदर खटी हुई ऐं उन में जेको आहे सो यानी
हैरतनाक शिकस्त जेको काफ़रनि खे आई, हुननि जा 70 वॾा वॾा जेको आहे खरनाट क़िस्म जा मुतकबिर काफ़िर क़तल थिया ऐं 70 जेको क़ैद थिया ऐं मुसलमान वीचारा बग़ैर हथियारनि जे कसम पुरसी हालत में, पर अल्लाह पाक उन्हनि जी मदद कई। इहो ई साॻियो ॾींहुं हो जॾहिं ॿई पेशन गोयूं ऐं ॿई ख़ुशख़बरियूं जेको मुसलमाननि खे मिलियूं। इहो अहिड़ो सचो जेको आहे यानी अहिड़ी सची पेशन गोई ऐं अहिड़ी सची ॻाल्हि आहे जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सचाई ते ऐं क़ुरान जी सचाई ते बिल्कुलु वाज़े ऐं बय्यन दलील हिननि आयतुनि में उनखे अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो आहे। इंशाअल्लाह वक़्तु थोरो आहे, इन करे हिननि जी तशरीह वरी सुभाणे कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे क़ुरान शरीफ़ सही सम्झण जी ऐं उनजो क़दुरु करण जी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मुस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन।